अल्लाह जो जिक्र फरिश्ता शुरू कयो। एडो मिठड़ो आवाज, एडो प्यारो आवाज जेडी मल इब्राहिम अलैहिस्सलाम जे कनन ते पयो पंहिंजे बकरन के छडींदो आ, गौन के छडींदो आ। जेको माल इब्राहिम अलैहिस्सलाम जो सब के छडे करे जिक्र वारन दे ईंदो आ। ॾिसे सुभान अल्लाह, अजीब इंसान सुहिणा जेके करीम रब जे जिक्र में मौज में वेठा आहिनि। इब्राहिम अलैहिस्सलाम भी गॾु वेही वियो उन खुदा जे जिक्र वारनि सां। जेॾी महिल जिक्र कंदे कंदे मौज में अची वियो। छा में आयो? गाला गाला छा में आयो? सचल साईं छा चयो? ओ जह दिल पीता इश्क त जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम ला जह दिल पीता। इन सिकायल के को ढुकड़ो प्यार त सही। ओ जह दिल पीता इश्क त जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम ला जह दिल पीता। जह दिल पीता इश्क त जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम ला जह दिल पीता। यो जाम केडी मल पीबो आ? पुछ सच लखो। मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाह मियां, मस्ती दे विच मुहब जो मिलिया, मस्ती दे विच मुहब जो मिलिया, हस्ती होड़ हराम। ओ जह दिल पीता इश्क त जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम ला जह दिल पीता। दरसया दे समय सिपाही आए आशिकन दे वञ त सही, आशिकन सां मिल त सही। सॼी उम्र रुगी है पन जा काना चूपे चूपे, पो चमी त पन फिकिया रस कान्हे। ओ चरिया इहा पन थई, कॾहिं गन्नो खा त ख़बर पवई उन में पन त साॻियो ई आ, खल त साॻी आ, पर पन पन हूंदी थई, गन्नो गन्नो हूंदो थई। हे मुल्लन जे महफिलन में वेही वेही पन चूसी थई। अल्लाह वारन जे दरजे गुलामन जे। ओ मुंहिंजा करीम रब इन पंहिंजे बानड़े के घड़ी खन त बीहण जी तौफीक दे। ओ ज़मीन तुंहिंजो कहिड़ो कम आ? ओ मुंहिंजा करीम रब ॿियो त कम मुंहिंजो कोन्हे को, पर जॾहिं मुंहिंजे मथां इहो तो रब जो ज़िक्र करे रहियो आ, मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ी रहियो आ, त तुंहिंजा रहमत जा मलाइक रहमतूं वसाए रहिया आहिनि। जे कॾहिं तुंहिंजो बानड़ो मुंहिंजे मथां बीहंदो न वींदो हलियो त रहमत कीअं मिलंदी? इन रहमत जो एतिरो त कमाल आ, इन रहमत खे ॾिसण लाइ अखिड़ियुनि जी ज़रूरत आ। हिकिड़े मिंट जे लाइ डायरेक्ट तोखे मदीने थो पहुचायां। उन मस्जिद नबवीअ जे अंदर जेका मुंहिंजे दिलबर महबूब मदीने वारे घोट जी आ, उहो खजीअ जो सुकल थुड़ छा उहो खजीअ जो सुकल थुड़ अंदाज़ो थई बहराड़ीअ वारा त खजीअ जे थुड़ में केॾा न ॾुखिया पन हूंदा आहिनि। इहे छित्र छा चवंदा आहियो? केॾा न ॾुखिया हूंदा आहिनि। मुंहिंजो महबूब मदीने जो मीर उन खजीअ जे थुड़ खे टेक ॾेई वेहंदो आहे। हिकिड़ी कुराड़ी ईंदी आहे, अर्ज़ कंदी आहे, ओ मुंहिंजा महबूब सुहिणा, अॼु सवालण बणिजी आई हां इन उम्मीद सां त मूं ॿुधो वा त महबूब जे दर ते जेको बि सवाली ईंदो आहे ख़ाली कोन वेंदो आहे। मुझे महबूब फरमायो अल्लाह जी बानड़ी चो छाती चवी या रसूल अल्लाह मुझो पुटड़ो ड्रखाण को कम सिखी वयो आ। हिन थुड़ के मुझा पुनल टेक ॾयो वेठा आहिनि। थुड़ ॾाढो सख़्त आ। इजाज़त मिले त मां पंहिंजे पुटड़े खां पंहिंजे पिरीअ जे वेहण जे लाइ को मूड़ो चऊं या भला अॼु जे ज़ुबान में कुर्सी खणी चऊं या मिंबर चऊं ठहराए अचां। हबीबन इजाज़त ॾिनी आहे। भई पंहिंजे बचड़े खे चई वारो कर यार राज़ी थियो आ, भाग खुलियो आ।
बचड़े दी रात हिक करे मुझे पुनल जेला उहा वेहण जी जाय ठाही आ औरत खुशीअ में आई आ मुरकंदी आई आ रब उन जा बख्त खोलिया हन मुझे हबीब जे दरबार में पेश कयो थे मुझे मदीने जे घोट कबूल फरमायो आ वाह कुराड़ी तुझा नसीब जेडी मल मुझे महबूब मदीने जे घोट उन खजीअ जे थुड़ खां परे थी करे उन मिंबर ते वेठा मुझे महबूब मुस्तफा जा सहाबा अबू बकर शाहिदा उमर फारूक शाहिदा उस्मान ज़ुन्नूरैन शाहिदा अली उल मुर्तजा शेरे खुदा शाहिदा आहे त सुकल थुड़ पर मुझे महबूब जे जुदाई में दाहू करे रोई रहियो आ थोड़ो खजीअ जो जॾहिं रोण वारो रोई रहियो वा इंसान त रोए पर यार मुझे ला थोड़ा खजीअ जो सुकल भी रोई रहियो आ ॾिसण वारा ॾिसी रहिया हन ॻाल्हाइण वारा ॻाल्हाए रहिया हन पुछण वारा पुछी रहिया हन जेके आशिक हन उहे ई ॿोलियूं सम्झंदा आहिनि ओ थोड़ा ॾे ख़बर रोई छो थो महबूबन तोखे तकलीफ़ त कान ॾिनी त खजीअ जो थोड़ो निहारे चवंदो निहारियो मुंहिंजो महबूब मूंसां टेक ॾेई वेहंदो हो त जिब्राइल बि मूं ॾे ॾिसंदो मुझो महबूब मुस्तफा मासा टेक ॾेई वेहंदो हो हुरू परियूं ज़मीन आसमान जा फरिश्ता उन्हनि जे निगाहुनि जो मरकज़ मां हूंदो हुयुसि ओ अबू बकर पुछण वारा ॿुधा पहिरीं तूं मूं ॾे ॾिसंदे हुए या इन कुर्सीअ ॾे ॾिसंदे हुए ओ दिल पर अली खणी तूं ई ॿुधा पहिरीं मूं ॾे ॾिसंदे हुए या एॾो ॾिसंदे हुए मुंहिंजी रौनक मुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजे यार सां आहे अॼु मुंहिंजो पुनल हेॾे थी वियो आहे मुंहिंजे ज़िंदगी जो मकसद ही खत्म थी वियो आहे त मुंहिंजा दोस्त जंहिं जगह ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो जिक्र थींदो आ उन जगह ते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आ तमाज़ पे कयो त खैरातूं त सभई पयूं थियनि पर अॼु जी खैरात में ग़ुलाम रसूल सियाल तुझे क़ब्र ऐं क़यामत ताईं अल्लाह जे ज़ात कात तुझी मग़फ़िरत क़बूल करे छॾी तॾहिं तुझे पोइ रखे रब हीअ तौफ़ीक़ ॾिनी अहिड़ी ज़िक्र जी महफ़िल सजायो अहिड़ी इश्क वारी महफ़िल सजायो जंहिं ते ख़ुदा बि नाज़ कंदो आहे त अंबिया बि नाज़ कंदा आहिनि जेॾी महिल मुंहिंजे करीम रब फरिश्तन खे फरमायो वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम खलीला फरिश्तन निहारे चयो ओ करीम रब आहीं त मालिक पंहिंजे कुदरत वारो पंहिंजे राज़न वारो पर इब्राहीम खे खलील जो लक़ब बेशक उन के दौलत घणी ॾिनी थई माल घणो ॾिनो थई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन ज़माने में माल ऐं मिल्कियत जानवरनि जे कसरत खे चयो वेंदो हो मुंहिंजे करीम रब फरमायो ओ फरिश्तो तव्हांजे निगाह में तमां पंहिंजे इब्राहीम खे इन जे लाइ खलील जो लक़ब ॾिनो आहे त मां दुनिया में हुनखे अमीर बनायो आहे हाणे मलाइकनि अर्ज़ कयो हा करीम रब असांजी मनशा असांजे ख़्याल मुताबिक़ ईअं मुंहिंजे रब पयो ज़मीन ते लही वञो वञी आज़मायो त इन खलील बनाइण में राज़ कहिड़ो इन महफ़िल में वेहण वारा तोखे मुबारक हीअ महफ़िल आम महफ़िल कोन्हे अखियूं ॿूटींदे पोइ ख़बर पवंदई त हिन महफ़िल जो मज़ो छा हो मुंहिंजा मिठड़ा अदा मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो त क़यामत जे ॾिहाड़े गुनाहगार त दाहूं कंदा पर नेकोकार बि दाहूं कंदा अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह
गुनाहगार भी दाहूं कंदा नेकोकार भी दाहूं कंदा पो फर्क बिनी में कहिड़ो आ मुझे मदीने जे मीर फरमायो गुनाहगार त इन करे दाहूं कंदा जो हुननि अल्लाह जी बेफरमानियूं कयूं हो कब्र जहन्नम जो अज़ाब ॾिसी करे दाहूं कंदा मुझा सोना नेकोकार दाहूं छो कंदा मुझे मदीने जे मीर फरमायो जॾहिं उन्हनि खे उन्हनि जे नेकिन जो अजर अल्लाह जे तरफ खां मिलंदो पो दाहूं कंदा त काश हे रात जूं 5 घड़ियूं बसा निंड न कयूं हो खुदा जे ज़िक्र वारी महफिल में हुजऊं हा इन महफिलन जो कदर अख बूट त पो थींदो हूं भी मुसलमान दौलत कहिड़ी कम जी आहे जेका दुख सुख में कम अचे या जेका रुगी सुख में कम अचे भला यार भलो कहिड़ो जेको दुख में कम अचे या रुगी हलवे खाइण महिल गॾु हुजे जवाब ॾियो थोड़ो जवाब ॾियो यार कहिड़ो जेको वफ़ादार हुजे वफ़ादार यार कंहिंखे चइबो आहे जेको दुख में कम अचे या हलवे खाइण महिल गॾु हुजे हलवे खाइण लाइ सभु अथव सोखीअ भाए सब को ओखीअ तू ही तू मौला मथा मुंह बुढ़ो मलाह जो बाझ जो ओ मुझा सोना जी दुनिया में यार ओहो भलो जेको दुखन में कम अचे दौलत उहा भली जेका दुखन में कम अचे वो याद रखी छड़ जाओ मुसलमान दुनिया में भी घड़ी उहा भली जेका दुखन में कम अचे दुख छाखे चइबो आहे जॾहिं सभई छॾे वञनि अकेलो माण्हू हूंदो आहे जॾहिं कोई भी दाह ॿुधण वारो न हुजे वरनाइण वारो न हुजे मुसीबत साम्हूं हुजे हाणे माण्हू छा करे हेॾे होॾे निहारींदो आहे त मन को मिट हुजे मन को यार हुजे मन को मुंहिंजी दाह ॿुधे पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं झंग में बीठो आहीं झंग में बीठो आहीं को शींहुं तुंहिंजे आॾो अचे वियो जेकॾहिं तुंहिंजे हथ में कुझु न आहे त दाहूं कंदे को त हुजे जेको शींहं खां बचाए शींहं खां केरु बचाईंदो अहिड़ी ताक़त वारो जेको शींहं जे मथां हावी थी वञे ईअं जॾहिं क़ब्र में पहुचंदे दाहूं कंदे को त हुजे जेको मूंखे बचाए इहे बेवफा दुनिया वारा मथो निहारींदे पियो त तोखे छॾे करे खॾ में हलिया था वञनि सॾ कदे ओ अदा मुंहिंजा यार काॾे थो वञी ओ दोस्त काॾे थो वञी ओ भाउ काॾे थो वञी ओ सौट काॾे थो वञी को बि जवाब कोन ॾींदे तूं अंदरों कूकू पियो कंदे अल्लाह हिननि खे ॿुधण जी ताक़त ई कोन ॾींदो ईअं सभई छॾे वेंदे तूं दाहूं कूकू पियो कंदे ख़बर आहे तव्हांखे हिकिड़ो माण्हू क़ब्र जे मथां विहारींदा हो न जवाब ॾियो हिकिड़े खे क़ब्र ते छॾींदा हो छो कॾहिं सोचियो अथव मुंहिंजे मदीने जे घोट फरमायो कंहिं फरमायो जेॾी महिल सभई साथी छॾे मोटंदा आहिनि हेठियों सॾ कंदो हो काॾे था वञो बेवफा अकेलो छॾियो था वञो ईअं छॾियो था वञो मुंहिंजे हबीबन फरमायो त को हिकिड़ो उन जे सेरांदीअ खां वेही अल्लाह जो ज़िक्र करे मां मुस्तफ़ा ते दुरूद पढ़े हुन जे लाइ दुआऊं घुरे जीअं उहो मथां ज़िक्र पियो कंदो दुआऊं पियो घुरंदो त हुनखे आथत मिलंदो को त आहे जेको मुंहिंजे लाइ पर जेॾी महिल अञा मुक़ाम मां निकिरण वारा दर ताईं कोन पहुचंदा रड़कंदा अचो गर्मी आहे ॾाढी जेॾी महिल उहो बि वेंदो पोइ अकेलो ईंदो जेॾी महिल अकेलो थींदो पंहिंजे हाव ते हथ रखी ॾिस जे यार बि छॾे वञनी दोस्त बि छॾे वञनी मिट बि छॾे वञी पर पट में हुजी अकेलो हुजी शींहुं बि तुंहिंजे साम्हूं हुजे गिदड़ बि तुंहिंजे साम्हूं हुजनि नाक पलाऊं बि तुंहिंजे साम्हूं हुजनि उन महिल तुंहिंजे अंदर ते छा गुज़रंदो ॻाल्हि त कर उन महिल अंदर ते छा गुज़रंदी त काश अॼु को हुजे हा जेको हिननि मुसीबतुनि मां छॾाए हा ओ मुस्लमान यादि रखी छॾे इन अंधारी क़ब्र में जॾहिं सभई छॾे वेंदई बेसहारो थी वेंदे उन बेसहारे वारी जॻह ते जेॾी महिल न मुंहिंजो मदीने जो घोट अचे लियो सचल जहिड़ो जवान छा थो चवे दर सया देस में सिपाही अलो मियां दर सया देस में सिपाही दर सया देस में सिपाही सचलो खास गुलाम जह दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता ॾिसंदा हो न घटिन में
हमरा थेड़ पिया खाईंदा हन केॾी महिल भित खे केॾी महिल ढर छाए तोखे छा था कयूं घर पहुता ज़ाल आॾो अचे वई अम्मा पाणी ढुक त ॾे चंड्रा मां तुंहिंजी मां न आहियां मां तुंहिंजी ज़ाल हाँ भेण भला तूं ई घणी ढुकड़ो ॾे वहड़े वा नौजवान बुढ़ी मरण जो मकाम मुसलमान सोच खुदा तो में अड़ी पलीत शय पियण खां एतिरो हया को नथो रहे त अमड़ कहिड़ी आ ज़ाल कहिड़ी आ भेण कहिड़ी आ ज़ाल कहिड़ी आ ओ चरिया सिंधीअ जो पहाको न ॿुधो अथई उहो सोन ई घोरियो जो कन छिने इन गलीज़ किन शयुनि खां परे थी केॾी महिल इश्क जो प्यालड़ो पी ॾिस त ख़बर पवे सुहिणो इब्राहिम अलैहिस्सलाम ज़िक्र वारनि जे महफ़िल में अचे वेठो तूं थी वई मलाइकनि ॾिठो त सुण इब्राहिम खे मौज अची वई आहे अल्लाह जो क़ुरान भी बयान करे ॿुधाईंदो आहे अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम जॾहिं अल्लाह जे ज़िक्र करण वारा ज़िक्र जे मौज में ईंदा आहिनि उन्हनि जे दिल में हिकिड़ी अजीब कैफ़ियत पैदा थी वेंदी आहे दिल जो अंदाज़ अजीब थी वेंदो आहे दिल हूंदी आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पर तो दिल सदाईं खपाई कोडन जे टुकरनि ते आहे कॾहिं दिल जो सोन सां सौदो करे ॾिस त ख़बर पवई त दिल जी क़ीमत छा हूंदी आहे सुणे इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं क़ुरान करीम गवाही ॾेई रहियो आहे सुणे इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां जॾहिं ज़िक्र जी मौज अचे वई फ़रिश्तनि ॾिठो त हाणे यार जे इश्क में गुम थी वियो आहे हुननि ज़िक्र खणी बंदि कयो जीअं जो उन्हनि ज़िक्र बंदि कयो इब्राहिम अलैहिस्सलाम जीअं काशे निंड मां छिरक भरे उथंदी आहे ईअं हुननि ॾे निहारे ऐं चवण लॻो ओ यार जो ज़िक्र करण वारा चुप छो था कयो इन करे लतीफ़ सरकार दाह करे चयो छा चई वेहो तनी सां वेहो जेके वेही था ॼाणन वेहो तनी सां वेहो जेके वेही था ॼाणन वेहो नसाण बियन मता वेही वेल विञाई पुछोसीं लतीफ़ खां सुहिणा उन्हनि खे ॻोल्हियो किथे उन्हनि जी निशानी कहिड़ी आहे पिरी कुझु त ॿुधा लतीफ़ सरकार चयो तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तारो ही तलब जो वहदत साण वजन वहदहु ला शरीक लहू इहो राग रगुन से सुता ई सुहन यार निंड इबादत तन जी हे सजण साईं जो गुलाम फ़कीर आशिक नथो चवे पर भिट ते रहण वारो भिटाई थो चवे उहे पिया त निंड हूंदा आहिनि दुनिया जे नज़र में त निंड पिया हूंदा आहिनि जिस्म उन्हनि जो फर्श ते हूंदो आहे दिल उन्हनि जी अर्श ते हूंदी आहे
दुनिया ॾिसंदी आ त माण्हुनि सां गॾु वेठा आहिनि जिस्म उन्हनि जो बाख़ल्क हूंदो आहे अंदर उन्हनि जो बातिन बा ख़ुदा हूंदो आहे छो त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो आहे मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे जॾहिं बि को अल्लाह जो बानो ख़ुदा जे इश्क में मुस्तग़रक़ थी वेंदो आहे अल्लाह सां प्यार कंदो आहे उन प्यार कंदे कंदे जॾहिं मालिक जे ज़ात में फनायत हासिल कंदो आहे मुंहिंजे करीम मदीने जे मीर फरमायो ज़ुबान उन जी हूंदी आहे कलाम मुंहिंजे रब जो हूंदो आहे अखिड़ियूं उन जूं हूंदियूं आहिनि निगाह मुंहिंजे करीम जी हूंदी आहे कन उन जा हूंदा आहिनि समात मुंहिंजे मालिक साईं जी हूंदी आहे हथड़ा उन जा हूंदा आहिनि ताक़त मुंहिंजे करीम जी हूंदी आहे पोइ तव्हां असां ॾिसंदा हो ज़ुबान मां कढंदा वेंदा आहिनि ॻाल्हि पूरी थींदी वेंदी आहे सबबु छा आहे सबबु छा आहे ईअं हलवन खाइण सां यार कोन मिलंदो मता चई त ख़तमनि जूं मानियूं खाई खाई उज़हा जा बकर खाई खाई ईअं कंध थुल्हा करे ईअं न मारुनि रीत यार वठण जे लाइ यार सां मिलण जे लाइ सारी रात सुबहान सारी रात सुबहान जागी जन याद कयो तन जे अब्दुल लतीफ चे मिट्टी भी लधो मान कोड़े कन सलाम अचो आतण उन्हनि जे हितों तो कुरान जा ख़त्मा खणी बकर खणी भिटाईअ ते वञी ज़बह करे उते ख़ुशि थी छो हितों तो मुंहिंजा दोस्त कुरान करीम जा ख़त्मा पढ़ाई हितों तो देगिन जो सामान खणी वञी कलंदर सुहिणे ते पहुची छो हितों तो वठी भॼी ख़र्च करे भाड़ा करे मुंहिंजे सजण साईं जे दरबार ते पहुची सुहिणे साईं जे मज़ार ते छो मछोरनि वारे साईं ॾे थो वञी छो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ करूंडीअ वारे पीर सुहिणे जीलानी जहान ॾे थो वञी छो जवाब ॾे छो थो वञी यारी जी रात थी थे जबलनि में भी भेज दस्तगीर जंगलन में भी दम दस्तगीर शहरन में भी दम दस्तगीर जिथे किथे कुरान जा ख़त्मा किथे खीर पिया विरहाइजन किथे मिठाइयूं पयूं विरहाइजन किथे पयूं लहन कंहिंखां त पुछी ॾिस त छा थियो आहे तव्हांखे जवाब हिकिड़ो ई ॾींदा ख़बर नाहे छा थियो आहे छो था कयो चवंदा ख़बर नाहे छो था कयूं सुहिणो दस्तगीर तव्हांजो माइट आहिनि तव्हांजो पाड़ेसिरी आहिनि तव्हांजो रिश्तेदार आहिनि तव्हां सां माइटी मिटरी आहिनि पोइ तव्हांखे छा थियो आहे जवाब ॾींदा ख़बर कान्हे दिलि मजबूर कयो आहे त सुहिणे पीरनि जे पीर जी यारीअ जी रात ही सभु कुझु छा आहे सवाल आहे ही सभु कुझु छा आहे ॿुधो रब जो क़ुरान इन्नल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा ए तुझो वस नाहे ही मुझो वस नाहे करीम रब कुरान करीम में बुधाए रहियो आ मां बेनियाज रब जो फैसलो आ उहे माण्हू जन ईमान आंदो अमल सालिह कया सजी जिंदगी मां रब जे इश्क में गुजारियो दुनिया जी परवाह न कयो मुझो बेनियाज रब फरमाइंदो आ मां अल्लाह भी पंहिंजो वाइदो पक्को थो कया जॾहिं कमज़ोर इंसान बेवफा इंसान थी करे यारीअ जो नातो ॻंढे थो मुझो रब थो चवे मां त ख़ालिक हां मां बेवफाई कीअं कंदुसि हज़रत ज़िन्नून मिस्री रहमतुल्लाहि अलैह
अमीराणो बच्चो आ, अमीर घराने सां ताल्लुक आ, सखी खानदान सां ताल्लुक आ। हुन जी रोज़ जी आदत आ, घर खां निकिरंदो आ, कुछ पैसा खणी निकिरंदो आ, छाजे करे निकिरंदो आ, को गरीब रस्ते में मिले उन खे ॾियां, को यतीम मिले इन खे ॾियां। अजीब ॻाल्हि आ मुस्लमान, गौर कर। अज हज़रत ज़न्नून मिस्री रहमतुल्लाह अलैह घरों निकितो आ, इएं पंहिंजे ख़्याल सां वंडींदो थो अचे। अचानक साम्हूं नौजवान छोकिरी अचे वई आहे, उन ते जीअं जो नज़र पए, नज़र पवण सां ज़न्नून मिस्रीअ जो अखियूं बीही वियूं। ज़न्नून मिस्री निहारे करे उन्हनि मां अखियूं कोन थो कढे। औरत हीअं पासो वरितो, वरी ओॾों निहारण शुरू कयईं, औरत हेॾां वई, वरी ओॾों निहारण शुरू कयईं। जेॾी महिल चौथे तरफ़ औरत आई, वरी जेॾी महिल ओॾों निहारण शुरू कयईं। उन औरत कंधड़ो हेठि करे चयो, ओ इंसान हयादार इंसान, हयादार पंहिंजे निगाहुनि खे हेठि कर। ज़न्नून मिस्री पंहिंजो निगाहूं हेठि न कयो, उनखे पंहिंजे ज़ुबान सां चई त मां निगाहूं हेठि कीअं कयां, मां त तुंहिंजे निगाहुनि जो कातिल बणिजी घायल बणिजी वियो हां, मूंखे त तुंहिंजे निगाहनि क़त्ल करे छॾियो आहे। उन औरत चए त ख़ुदा जो ख़ौफ़ कर। ज़न्नून मिस्री जे दिलि में कोई ख़्याल कोन आयो, औरत अल्लाह जी नेक बानी आहे, उते जो ते पंहिंजे घर ॾे रवानी थींदी आहे। अल्लाह जो नेक बानो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, मुंहिंजो करीम रब जॾहिं राज़ी थींदो आहे, कोन को बहानो ठाहे छॾींदो आहे। रहमत ख़ुदाबंदी बहाना में जोयत, ज़ाहिर में त छोकिरीअ जो इश्क़ आहे, हक़ीक़त में मालिक कीअं थो कुर्ब करे। ज़न्नून मिस्री वञी उन जे दर ते वेही रहंदो आहे। अमीराणो बच्चो आहे, केरु चवे। जंहिं वक़्त में औरत खे अंदरि ख़बर पई आहे, जेका अल्लाह जी नेकोकार बानी आहे, उन पंहिंजे ग़ुलामियाणीअ खे मोकिलियो, वञी इन नौजवान खां पुछी आहे त जंहिं ते तूं इश्क़ थो करीं, जंहिंसां तूं प्यार थो करीं, उहा नौजवान छोकिरी तोखे चवे थी, ॿुधा मुंहिंजी कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे घाए विधो आहे, जंहिं तोखे दीवानो कयो आहे। ज़न्नून मिस्री जवाबु ॾींदो आहे, वञी मुंहिंजे महबूब खे चओ, तुंहिंजे अखियुनि जा जेके हे कजल आहिनि, इन्हनि मूंखे घाए छॾियो आहे। उहा नौकिरियाणी वापसि ईंदी आहे, सुहिणी साइण ॿाहिरि जेको वेठो आहे नौजवान, उन इहो जवाबु ॾिनो आहे। उन अल्लाह जी नेक बानीअ देरि कान कई आहे, फरमाए थी छुरी खणी आहे, छुरी खणी करे पंहिंजूं ॿई अखियूं छिके ॿाहिरि कढंदी, ॿई अखियूं पंहिंजूं ॿाहिरि कढी करे थालीअ में रखी करे ज़ारो कतार रोंदी आहे। उन जे मथां कपिड़ो ॾेई करे पंहिंजे बानीअ खे चवंदी आहे, हे मुंहिंजूं ॿई अखियूं खणी वञी ॿाहिरि वेठल खे ॾे, सुणी ही छा थी करी। चई उहे अखियूं ई छा कंदियूं जेके अल्लाह जे मख़लूक खे उन खां परे कनि। जंहिं वक़्त में बानी थाल में का शइ खणी आई आहे, ॿाहिरि दीवानो वेठो आहे, इश्क जो घायल वेठो आहे, उन ॾाढी ख़ुशि थी त मुंहिंजे महबूब मूं ते राज़ी थी करे वॾो कुर्ब कयो आहे। जीअं जो कपिड़ो मथां लाहे, उहे ॿई अखियूं ॾिसी करे दाह निकिरी वियसि। उन बानीअ चयो त ज़ालिम दाह छो थो करी, इन्हनि अखियुनि तोखे खायो हो, हू अल्लाह जी बानी आहे, उन अखियूं ई कढी तोखे ॾेई छॾियूं आहिनि, हाणे इहे खणी वञ। दाहूं कंदो निकिरो वियो आहे, ज़ारो कतार रोंदो पंहिंजे घर पहुतो। सॼी रात निंद्र कान आई आहे, तौबा कंदे गुज़री आहे, अल्लाह जे इश्क में गुज़री आहे। जेॾी महिल सुबुह जो सवेल थियो, दिलि में ख़्याल कई, वञी उन औरत खां माफ़ी वठी अचां जंहिंजे ज़िंदगीअ में मूं अहिड़ो ज़ुल्म करे छॾियो आहे। जीअं जो वरी उन जे ॻोठ वटि पहुतो आहे, ॾिसे त उन जो जनाज़ो साम्हूं खयो था अचनि, गुज़ारे वई आहे। अञा बीणो मग़मूम थी वियो, अंदर जे मथां कैफ़ियत तारी थी वई, अचे रोण शुरू कई। उन औरत नौजवान छोकिरीअ खे दफ़न करे जेॾी महिल मोटिया आहिनि, उन जे मज़ार ते वेही ज़ारो कतार रोण लॻो आहे। राति जो पंहिंजे घर में सुतो आहे, अख अख सां लॻी आहे, ॾिसे त सुभान अल्लाह, हूरुन जे झुरमट में फ़रिश्तनि जे परनि जे मथां पेर ॾींदी उहा चोॾीअ जे चंड खां वधीक हसीन अची रही आहे। मूं ॾे निहारे चवे थी, ॾे ख़बर हाणे तोखे सुकून मिलियो या न। हज़रत ज़न्नून मिस्री रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ताहूं करे चयोमांसि त ख़ुदा जे वास्ते मूंखे मुआफ़ कर। चई मूं तोखे मुआफ़ करे छॾियो, मुंहिंजो रब बि तोखे मुआफ़ कंदो। पाण फरमाइनि था, चयोमांसि सुहिणा, पोइ पाण फरमाइनि था त हज़रत ज़न्नून मिस्री फरमाइनि था, मां अर्ज़ु कयो त अल्लाह जी बानी भला मूंखे का नसीहत कर। चई ॿी काई नसीहत कान थी कये। इज़ा ख़लवत ज़िक्रुल्लाह, जेॾी महिल अकेलो हुजी त अल्लाह जो ज़िक्र घणो कर त शैतान तुंहिंजे वेझो ई कोन ईंदो। मुंहिंजा सुहिणा,
यार के राज़ी करण सवलो कोने, हलवो खाइणो कोने, मुर्गी जी बूटी खाइणी कान्हे। हिते मुंहिंजा दोस्त जान जो खून ॾियणो हूंदो आहे। पोइ जॾहिं जेके खून ॾींदा आहिनि मुंहिंजा दोस्त, ही को सियासी मैदान कोन्हे को जो नारा हणी 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 छितो थी पवी। जॾहिं महिल हमरा खटे त निहार ई कोन। मदीने वारे जे घोट जे इश्क में जेकॾहिं 5 मिंट भी वेही दिल भर ते दुरूद पढ़े, कबर में पहुचंदे यार चवंदे आयो है ॿुधाए त छा खपई। साॻी जगह ते मोटी हला, चरियो माण्हू आहियां त बीमार, पर छा कयां, बीमारियूं ख़त्म थी वेंदियूं। छो त ही बीमारियूं डॉक्टरनि जूं आहिनि ई कोन के। ओह जलाल चांडियो ॿुधो हुयव न, जलाल चांडियो ॿुधो अथव? उन जो हिकिड़ो तव्हांखे गानो ॿुधायां थो। चयो त जलाल चांडे हो, पर आशिकनि जे दिल जी अॼु बि धड़कन आहे। कहिड़ो? मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदारो आहे, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदारो आहे। ॾेखारणो हकीमनि खे बेकार वा, पुछाइणो तबीबनि जो बेकार वा। मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदारो आहे। दवा कान थींदी मुंहिंजे दर्द जी, हकीमन के कहिड़ी ख़बर मर्ज़ जी। अल्लाह कहिड़े ही मर्ज़ जो बीमारो आ। चो मदीने वारा मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदारो आ। इहा तमन्ना कर, इहा तड़प कर, खुदा जो कसम ओ दुनिया सा नी हुलाइण वारा मुझो मदीने जो घोट एडो त मेहरबाना। पंहिंजा त पंहिंजा, पर मुझे करीम मुस्तफ़ा जे दरबार में जॾहिं ख़ैर बि ईंदा आहिनि त मुंहिंजो महबूब उन्हनि जे मथां बि छपर छांव थी वेंदो आहे। मदीने जी सरजमीन अज सियाल फकीर बुध, मदीने जी सरजमीन यहूदिया गुजारे वयो। ज़ाल नेक छड़ी थई, हिकड़ो पुटड़ो थस, पुटड़ो नंढड़ो आ। उन्हनि जो जेको चाचो आ, उन बचड़े जो चाचो यानी हुन औरत जो ॾेर सॼी मिल्कियत जे मथां कब्ज़ो करे हिन माउ ई पुट खे अकेलो तनहा छॾे ॾिनो अथई। उन औरत जे वजूद ते हिकड़ो कपड़नि जो वॻो आ। आस्ते आस्ते उहो बि फाटण शुरू थी वियो आ। बचड़ो कुझु सालनि जो आ, कमाइण जेतिरी हिम्मत कान्हे का। हिकड़े ॾींहुं अमड़ खे चवे थो, ओ मुंहिंजी जीजल अम्मा, तुंहिंजे जिस्म ते जेको कपड़नि जो हिकड़ो वॻड़ो आ, ट्रोपे ट्रोपे थकिजी पई आ। उथी थी त केॾी महिल जिस्म जो हे हिसो ज़ाहिर आ, केॾी महिल हे हिसो ज़ाहिर आ। अम्मा आहियां त नंढड़ो, पर हया थो अचे। मां पंहिंजे जीजल अमड़ जो इहो हाल नथो ॾिसी सघां। मां चवे थी, बचड़ा पोइ छा कयां? अम्मा मूंखे इजाज़त ॾे, मां पंहिंजे चाचे ॾे वञा। मां चवंदी आहे, बच्चा तूं नंढो है, चाचे के तू न तो सुञाणी, उन ज़ालिम के मां सुञाणा थी। उन ही त असांजो ही हाल कयो आ। मगर नंढड़ो बच्चो ज़िद्दी आ, मुड़ंदो न आहे, चुप चुप करे चाचे ॾे ईंदो आ। ओ मुंहिंजा चाचा जी चवे छाजे लाइ आयो आ? ओ मुंहिंजा चाचा मुंहिंजी अमड़ जे मथां, जिस्म जे मथां हिकड़ो वॻो आ, उहो कपड़नि जो फाटी वियो आ। तो त ज़बून थी वियो आ जो मुंहिंजी अम्मा हाणे हली बि कान थी सघे। छो त थोड़ो हले थी त कपड़ो डर ॾेई फाटी थो पवे। उन चाचे पंहिंजे भाइटे खे दड़का ॾेई ताना ॾेई मोटायो आ। जेॾी महिल चाचे ताना ॾिना, चाचे दड़का ॾिना, रोई पोइते मोटियो। रस्ते में रोंदो थो अचे, साम्हूं हिकिड़ो ॿियो अमरा मिली वियो। ओ नंढड़ा, ॾे ख़बर रोई छो थो? तुंहिंजो बाबो गुज़ारे वियो, तॾहिं बि एतिरो कोनर नहीं। अॼु कहिड़ी ॻाल्हि तोखे रोआयो आहे? जवाबु ॾींदो आहे पुछण वारा, अॼो के दर्द जी ॻाल्हि न पुछ। हिकिड़ो चाचे में आसरो हो, उन चाचे बि मूंखे ईअं दड़का ॾेई कढी छॾियो आहे। राज़ कहिड़ो आहे? चई मुंहिंजे जीजल अमड़ जे जिस्म जे मथां हिकिड़ो कपड़नि जो वॻो हुयो, उहो बि हंधों हंधों फाटी वियो आहे। हाणे मुंहिंजी अम्मा हयादार आहे, कुंड में हेठि कंध कयो वेठी आहे, हले थी त कपड़ा फाटी था पवनि। मां आहियां त नंढड़ो, पर मूंखे बि हया थो अचे अमड़ खां, अमड़ खे बि हया थो अचे मूं खां। हाणे काॾे वञा? उहो चवेसि थो, ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तोखे मामिलो हल करिणो आहे त ॾस, मां थो ॾेई। चई ॿुधाए। चई काॾे बि न वञ, सिधो यतीमन जे यार ॾे हलियो वञ। उहो नंढड़ो पुछेसि थो, यतीमन जो यार केरु आहे? किथे
किथे आ जे तो सिधो इन मस्जिद नबूवी में हलियो वञ चई कीअं सुञाणा चई जीअं तारनि जे विच में चंड चमकंदो आ ईअं सहाबा जे विच में मुंहिंजो मुस्तफ़ा चमकंदो नज़र ईंदो चई मां ईअं कोन वेंदुसि नंढो हां डपु थो लॻे मां पंहिंजे माउ सां सलाह कयां चई मुंहिंजो कमु हो ॾस ॼणो मर्ज़ी तुंहिंजी आहे सिधो जीजल अमड़ ॾे आयो ओ मुंहिंजी जीजल अम्मा जीव मुंहिंजा बचड़ा ओ मुंहिंजी अम्मा चाचे त मूंखे ना उम्मीद करे रुआए मोटायो वा पर रस्ते में हिकिड़े जवान जो ॾस मिलियो आहे चवनि था त हुन जो लक़ब यतीमन जो यार आहे मां तव्हां कई बचा ईअं न कजा उन ॾे न वञजा उन जो नालो मुहम्मद आहे चई मां बेशक इहो नालो आहे चई थी उहो अल्लाह जो रसूल आहे हा मुंहिंजी अम्मा उहो ई आहे बच्चा उन ॾे न वञजा अम्मा छो बच्चा उन जे अखियुनि में रब जे ज़ात उहा ताक़त बिजली रखी आहे जेको नज़रुनि में नज़रूं ॾींदो आहे सभु कुझु भुलाए दीवानो बणिजी वेंदो आहे अम्मा तू फिक्र न कर एतिरो नंढो बि न आहियां मूं ते यकीन कर बच्चा तो ते छा यकीन कयां मूंखे ख़बर आहे ते कई खान कुसी विया वॾा वॾा पहलवान आया दीदारे मुस्तफ़ा जी जॾहिं झलक थी हाय 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 वाह हिकिड़े आशिक कीअं दाह कई ॿुधाई तुंहिंजे अखियुनि जे असरार हज़ारे हैरान कया ओ हैरान कया मस्ताना कया साईं तुंहिंजे अखियुनि जे असरार इन्हनि कजलनि कई घाया ओ इन्हनि कजलनि कई घाया अबरू जे झलकार मोहे मस्ताना कया ओ मस्ताना कया दीवाना कया साईं तुंहिंजे अखियुनि जे असरार आशिक दाह कई दर्द जी दाह ॿुधाए अम्मा तू फिक्र न कर मां वञा थो फिक्र न कर सिधो आयो आहे दरबारे मुस्तफ़ा में ॾिठई त जीअं चोॾीअ जो चंड तारनि जे विच में चमकंदो आहे ईअं मदीने जो मीर पंहिंजे ग़ुलामनि जे विच में चोॾीअ जे चंड वांगुरु चमकी रहियो आहे परे बीहंदो आहे ओ चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदड़ जवान मां सवाली बणिजी आयो हां लेकिन सवाल करण खां पहिरीं मुंहिंजो शर्त आहे मुंहिंजे मदीने जे मीर मुर्की फरमायो बचड़ा छा थो चवणु चाहीं ओ अल्लाह जा नबी मूंखे दीन जी दावत न ॾींदे मूंखे पंहिंजो उम्मती बनाइण जी कोशिश बि न कंदे मुंहिंजे आका मुर्की फरमायो तूं चवणु छा थो चाहीं जी चवणु इहो थो चाहियां मुंहिंजे जीजल अमड़ जे जिस्म ते कपिड़ा कोन्हनि के मूंखे कपिड़ा घुर्जनि देर कान थी हुन चयो कपिड़ा घुर्जनि मुंहिंजे आका पंहिंजी मुज़म्मिल वारी चादर लाहे फरमायो चई चादर मां मुस्तफ़ा जी खणी वञ वाह मुंहिंजा मदीने जा घोट वाह मुंहिंजा मदीने जा घोट वाह मुंहिंजे महबूब जो प्यार गुनहगारनि सां वाह मुझे पुनल जो प्यार किनन को झड़न सा है जन्नत में पैर न पाई दो जैसी उम्मत न छदाई दो जन्नत में पैर न पाई दो जैसी उम्मत न छदाई दो चौवाह मुझे पिरी जो प्यार गुनहगारन सा है हूँ दो खुदा भी जलाल में कयामत जो ॾींहुं हूंदो सिज नेज़े जे बराबर हूंदो ज़मीन तपी टामो बणिजी वेंदी हर इंसान पंहिंजे पघर में ॿुॾी रहियो हूंदो नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो आशिक न मंज़र खे छिकियो आहे अल्लाह हूंदो खुदा भी
जलाल में हादी असां उन हाल में खलील बिन ॻाल्हाई दो कलीम बिन ॻाल्हाई दो मुझो आका उम्मत छॾाई दो चौबाह मुझे पीरीअ जो प्यार गुनहगारड़न सां मुझे महबूब देर कान कई मुर्गी फरमायो बचड़ा देर न करी चादर मां मुस्तफ़ा जी खणी वञो पंहिंजे अमड़ खे वञी ढक नौजवान खुश थियो त मुंहिंजा मुतालबा पूरा थिया मूंखे दीन जी दावत भी कान वठणी पई मूंखे मुस्लमान भी थियणो कोन पियो तकड़ तकड़ में चादर खणंदो आ मुरकंदो ईंदो आ अमड़ हेठि कंध कयो वेठी आ छो त उथे थी त हुन जो जिस्म उघाड़ो थो थिए बचड़ो आ जेको रोंदो निकतो आ अॼु मुरकंदो थो अचे दर खां अंदर आस्ते आस्ते पेर थो झले छो त ख़ुशीअ में थो अचे चुप चुप करे अमड़ जे मथां उहा मुज़म्मिल वारी चादर हीअं जो ढकी दोवा जीअं अमड़ जे मथां चादर ढकी दोवा अमड़ कंधड़ो मथे कंदी आ बचड़ा ही छाहे ओ अम्मा जंहिंजे लाइ झली पई त न वञ उन ॾे वियो हुयुसि ओ मुंहिंजा बचड़ा पोइ छा थियो अम्मा तूं फिक्र न कर मूं पहिरीं शर्त रखियो हो त मूंखे पंहिंजो उम्मती न बनाईंदे